अस्सलामुअलैकुम नाज़रीन, चार जेडियो न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। खिपरो मां हाजी जाफ़र बोज़दार जी खिपरो में ताज़ो हिंगोरजन ऐं लोहाणनि जो प्लाट जे मालिकीअ वारो मामलो। हिंगोर जा धुर जे माण्हुनि जी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मोहम्मद मलूक हिंगोर जो, नंगर खान हिंगोर जो, लियाकत अली एलियस हिंगोर जो चयो त असांजो ज़ाती प्लाट 883 सर्वे नंबर आहे जेको सांगड़ रोड DSP बंगलो जे साम्हूं आहे, जिते असां तइमीराती कमु करायो पिया। सेठ मोहन लाल ऐं हुन जे पुटनि असां मथां पुलिस चढ़ाई कराए प्लाट ते हलंदड़ कम बंद कराए छॾियो आहे। हिननि वधीक चयो त एराज़ी टोटल 1 एकड़ 20 गुंठा जेको असांजे वारिस साहब जे खाते में आहे, उन में जीअं सेठ मोहन दास ऐं उन पुटु चेतन दास नाजाइज़ कब्ज़ो करण जी कोशिशि कई आहे, जंहिंजी तक़रीबन प्लाट 145 बाय 66 फुट है, जेको मेन रोड सांगड़ रोड खे लॻे थो, ऐं उन जे पुलिस जे ज़ोर ते वञा कब्ज़ो करण ते हीअ कागज़नि जो दाख़िला आहे मुख़्तार ऑफिस में, रेवेन्यू ऑफिस में, ऐं हीअ जेको कोर्ट सगोरी में असीं विया आहियूं। दाख़िला हीअ आहे 2004 जी, 22/6/2004 जी। 1 एकड़ 20 गुंठा असांजी हिते ज़मीन आहे, खाते जी जॻह रोड ते चढ़े थी, ऐं हीअ हिते कल्ह पुलिस वठी अची चोरी असांजो कमु बंदि करायो अथई। सेठ मोहन जेको आहे अक़लियती कार्ड इस्तेमालु करे पियो, अक़लियत खे गुमराह करे पियो। को बि शहर जो माण्हू अक़लियत जो हुजे उहो अची असांजो रिकॉर्ड चेक करे, रेवेन्यू रिकॉर्ड चेक करे, उन खां पोइ असांजा खाता चेक करे, जेको फ़ैसिलो करे असांखे क़बूल आहे। कंहिं का नाजाइज़ी न आहे कई, अॼु ॾींहं ताईं को बि माण्हू चए हिन नाजाइज़ी कई। अक़लियत सां कंहिं बि माण्हू सां, शहर जे कंहिं बि माण्हू सां का बि नाजाइज़ी कॾहिं असां या असांजे वालिदैन या असांजे वॾनि कॾहिं बि कंहिंसां का नाजाइज़ी न आहे कई। ऐं सेठ मोहन जी कैरेक्टर जी सॼे शहर खे ख़बर आहे, वाक़ुफ़ु आहे त हू सदाईं केसनि में ऐं फ्रॉड कंदो आहे, माण्हुनि जी नाजाइज़ मिल्कियत में कब्ज़ो कंदो आहे। अॻे बि इहे काफ़ी केस हिन हलनि पिया, इहे उन ज़ोर ते डंडे ज़ोर ते पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन असां करे। 4 ॼणा हाज़ आऊं हुउसि, मोहम्मद मलूक ऐं यामीन हिंगोर जो, इहे हाथ मौजूदु। को बि असां सां गॾु न हथियार हुओ, उहो तव्हां वीडियो में सबूत ॾिसी सघो था, जेके हुननि वीडियो भरिया आहिनि ऐं हलाइनि पिया त असां ते मज़हब जे हिसाब सां असां ज़ुल्म कयो वञे। असां हर मज़हब जो एतिराम कयूं था, असांखे असांजे मुर्शिद जो हुकुम ऐं अक़लियत जो एतिराम कयूं था, असां कंहिंसां बि कान नाजाइज़ी न आहे कई। चार जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडियो न्यूज़।